अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज तक एक बेहतरीन अपडेट ॾियण आयो आहियां तकरार ड्रामे के बारे में। ख़ास करे फ़ोन नंबर जेका तव्हां बार बार मूंॾे मैसेज करे रहिया आहियो त असांखे फ़ोन नंबर घुरिजनि अदाकारनि जा जेका तव्हांजा मैसेज ईंदा रहंदा आहिनि। बहरहाल दोस्तों, कुझु इंतज़ार जेको तव्हां कयो उन जी असां तव्हांखे जेको आहे माफ़ी था घुरूं। तव्हां इंतज़ारु कंदा रहिया आहियो, तव्हांजी वॾियूं महिरबानियूं। बहरहाल हाणे जेको फ़ोन नंबर वारो सिलसिलो हुयो इहो कॾहिं शुरू कंदासीं, इन फ़ोन नंबर जे सिलसिले जे बारे में मूं हीअ वीडियो आंदी आहे। हीअ जेका एक्टर आहिनि, जेका बक़ाया फ़ोन नंबर रहियल हुया, उन्हनि जा जेको आहे पक्का फ़ोन नंबर रिसर्च करण में ऐं वठण में थोरो टाइम त लॻंदो, इन जे करे कुझु वक़्तु लॻी वियो। हाणे जेका मां कमेंट रोज़ानो पढ़ंदो रहियो आहियां, घणा कमेंट जेका मुंहिंजे अची रहिया आहिनि त इन्हनि जे फ़ोन नंबर जे बारे में। दोस्तों, अॼु तव्हांखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मां इहा ई ॻाल्हि ॿुधाइण आयो आहियां। हाणे जेको फ़ोन नंबर नालो जेको सिलसिलो हुयो उहो मां ॿीहर वरी स्टार्ट करण वारो आहियां। ऐं बसि हाणे कंहिं न कंहिं वीडियो में तव्हांखे फ़ोन नंबर इंशाअल्लाह ॾींदुसि। तव्हां जेको आहे अपडेट, हर अपडेट ॾिसंदा रहो। ईअं न वरी कॾहिं फ़ोन नंबर जी अपडेट अचे तव्हां उहा मिस करे वेही रहो ऐं बाद में वरी तव्हांजो कमेंट अचे त असांखे नंबर न मिलियो। इन जे करे ई मां इहो ॿुधाइण आयो आहियां त चैनल खे बि सब्सक्राइब करे छॾियो, लाइक फॉलो शेयर बि ज़रूरु करे छॾियो वीडियो। बाक़ी नंबर नालो सिलसिलो अन क़रीब हाणे जल्द जल्द इन यूट्यूब चैनल शाहिद खोसो व्लॉग ते तव्हांखे मिलंदो ऐं हिकु न ॿी वीडियो में फ़ोन नंबर तव्हांखे ॾिना वेंदा। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो सिलसिलो इन लाइ मूं बंदि कयो हुयो त फ़ोन नंबर पका हथ कयां, पोइ तव्हां ताईं इहा अपडेट आणियां। दोस्तों, असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।